सॉफ्ट वारो अॼु असां ठाहियोसीं सीरो चओ या तव्हां इन्हनि खे हलवो चओ। 26 रोज़ो आहे ऐं 27 रोज़े जी राति आहे। खोड़ सारियूं दुआऊं ज़रूरु घुरिजो। रहमत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन जारी और सारी आहे। पहिरें रमज़ान खां वठी इंशाअल्लाह ताला 3 रोज़े ताईं तव्हां सां गॾु असां हुयासीं ऐं उमेदु आहे तव्हांखे ट्रांसमिशन तमामु सुठी लॻी। मालूमात में बि इलाही इज़ाफ़ो थियो। मुंहिंजी कोशिशि रही त तव्हांजे लाइ सुठियूं मज़ेदार ईज़ी क्विक रेसिपीज़ जेके आहिनि से खणी अचूं ऐं तव्हां उन्हनि खे ईज़ीली पंहिंजे इफ़्तार में पंहिंजे सहर में ट्राई करे सघो। ऐं इन किचन जे असांजे सेगमेंट खे स्पॉन्सर कयो तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि। इन सां गॾोगॾु रूह अफ़ज़ा हमदर्द जो ईज़ी तमामु कन्वीनियंट इन्हनि जी बॉटल आहे ऐं 1500 मिलीलीटर ऐं 800 मिलीलीटर ॿिन्हिनि में दस्तियाबु आहे। पंहिंजे फैमिली जे हिसाब सां तव्हां जेका बॉटल आहे उहा परचेस करे सघो था। मेडिसन में त हमदर्द जो नालो आहे ई, पर रूह अफ़ज़ा बि इन्हनि जो इलाही फेमस आहे ऐं असां वॾो भरवसो आहे, वॾो एतमाद आहे। इन जे रंग ख़ुशबू ऐं ज़ाइक़े खां बिना इफ़्तार जेका आहे सा अधूरी आहे। मेज़बान प्रीमियर डस्ट जॾहिं इफ़्तार असांजी थी वञे त पोइ चांहि जी वॾी हिकिड़ी तलब थींदी आहे ऐं टपाल टी मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि आहे। तमामु बहितरीनु आहे। इन जी रंग ऐं ख़ुशबू ज़ाइक़ो इन खे नंबर 1 ठाहे थो। प्रीमियम क्वालिटी जी चांहि आहे ऐं हमदर्द जा स्पाइस मिक्स ऑलमोस्ट असां सॼो रमज़ान इन्हनि स्पाइस मिक्स खे इस्तेमालु कयो आहे डिफरेंट रेसिपीज़ में। तमामु बहितरीनु इन्हनि जा स्पाइस मिक्स आहिनि, तमामु बैलेंस में आहिनि। जीअं ई असां ऐड कयूं था त स्टूडियो में हिकिड़ी ज़बरदस्त ख़ुशबू अचे थी वञे। MSG फ्री आहिनि ऐं बैलेंस में तमामु मसाला आहिनि। इन सां गॾु असांजो लाइफ बॉय शैम्पू असांखे स्पॉन्सर कयो आहे। इहे सभु असांजा किचन जे सेगमेंट में असांजा स्पॉन्सर हुया। अच्छा, सूजी जे हलवे जो मां तव्हांखे हिकिड़ो रिकैप बि ॾींदी हलां त तव्हां थोरो रेशियो जो ख़्यालु कजो। जेकॾहिं तव्हांखे उहो ई सॉफ्ट ऐं बाज़ार वारो जेको सूजी जो हलवो जेकॾहिं तव्हांखे सुठो लॻंदो आहे, जेकॾहिं तव्हां अधु कप सूजी जो इस्तेमालु था कयो त अधु कोप ई तव्हां इन में ऐड कजो तलो गिहु खे अवल थोरो गरम कयो, उन में नंढड़ा फोटा शामिलु कयो। ख़ुशबू सुठी अचणु शुरू थी वञे त उन में अधु कोप तव्हां ऐड कयो सूजीअ खे सुठे तरीक़े सां भुञो। उनखे डार्क कलर न अचे पर हिकिड़ो सुठो गोल्डन कलर अची वञे। उन खां बाद में उन में अधु ई कोप यानी जेतिरी तव्हांजी सूजी आहे एतिरी तव्हां उन में खंडु ऐड कंदव ऐं खंडु जो घणो ऐं घटि तव्हां करे सघो था पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां। के माण्हू तमामु घणो मिठो पसंदि कंदा आहिनि, के माण्हू घटि मिठो पसंदि कंदा आहिनि। ऐं जेको पाणी आहे उहो 3 गुना इन में ऐड थींदो। अधु कोप सूजी आहे त 1.5 कप तव्हां इन में एटलीस्ट पाणी जो इस्तेमालु कयो। त पोइ लास्ट में पाणी ऐड कयो। जीअं ई पाणी बॉइल थी वञे ऐं बंदि करे छॾियो। हिन जी बाहि थोरो फूड कलर इन में ऐड कंदासीं त जीअं इन जो कलर तमामु सुठो थी वञे। थोरो बादाम खे स्लाइस था कयूं ऐं इन सां गॾु सर्व था कयूं। अच्छा, ऑलमोस्ट असांजो जेको हलवो आहे उहो बि तयारु थी वियो आहे। थोरा मां वटि चांदीअ जा वर्क आहिनि। तमामु बहितरीनु ऐं मुबारक राति आहे। मोस्टली माण्हू घरनि में हलवा बि तयारु कंदा आहिनि, ठाहींदा आहिनि, कुझु मिठो ठहंदो आहे। इन जे करे असां बि अॼु तयारी कईसीं त कुझु हलवो ठाहिजे। ज़बरदस्त ट्रांसमिशन बि असांजी जारी और सारी आहे। चलो, हे मां थोरा बादाम जेके आहिनि से कटिया थी ऐं पंहिंजे हिन हलवे खे असां कंदासीं डिश आउट। बिल्कुलु रेडी आहे, तमामु सॉफ्ट पूरनि सां गॾु। स्पेशली तव्हां इन्हनि खे सर्व कयो त तमामु सुठो लॻंदो। कोई बि अहिड़ो प्लेटर तव्हां खणो जंहिंमें तव्हांजो हलवो जेको आहे सो सुठो लॻे। मुंहिंजे ख़्याल सां हे वारी बहितर आहे, इहा था खणो। एतिरी सिंपल ऐं ईज़ी रेसिपी आहे त तव्हां तमामु ईज़ीली इन्हनि खे घर में यकीनन ठाहे वेंदव। चलो, इनखे कढी था वठूं। अच्छा, मां इनखे जल्दी डिश आउट थी कयां। तव्हां इनखे थोरो अञा वक़्तु ॾिजो त हे अञा बि सेटल थी वेंदो। चलो जी,
चलो उनखे थोरो गार्निश था कयूं। तव्हां जेका स्पेशल असांजी ट्रांसमिशन तव्हांजे लाइ असां खणी आया आहियूं, तव्हां उनखे इंजॉय कयो।